मोरो खबर शामिल कर दी। मोरो सिंधमा जी तहसील इल्ताफ सुमरो की रिपोर्ट मुताबिक एसएचओ मोरो मंशात फरोज समाज दुश्मन अनासरन जो घेरो तंग करे छो। एसएचओ मोरो पंहिंजी पुलिस टीम से गड मोरो शहर के मुख्तलिफ हंधन ते छापा हणी 6 समाज दुश्मन अनासरन के गिरफ्तार करे मंशात के अडन ऐं जुआ के दुकानन ते छापो हयो। जवाबदारन खिलाफ मोरो थाने ते मंशात एक्ट तहत अलग अलग केस दाखिल किया विया। नदीम माशी वटा 107 किलो सुपारी आदाब हथ कई। तूफेल सोलंगी वटा 105 किलो आदाब सोपारी हथ कई। मोहम्मद कासिम जरदारी वटा 122 किलो आदाब सोपारी हथ कई। 1220 रुपया CAA इल्ताफ माशी वटा आदाब सोपारी 102 पीसिस ऐं रोक रक़म 200 ऐं रोक रक़म 500 रोक रक़म 150। शहजाद लगारी वटा एक वीगो टेल मोबाइल 200 रोक रक़म 200 रोक रक़म हथ ऐं वीवो मोबाइल मोरो थाने ते नार्को टैक्स एक्ट ऐं गैबलर एक्ट तहत केस दाखिल किया वियो है। मीडिया से ॻाल्हाईंदे एसएचओ मोरो चयो त मोरो शहर में अमन अमान बरक़रार रखण मुंहिंजी अवलीन तरजीह आहे। कंहिं बि सूरत में पाण खे कानून जा दुश्मन ऐं समाज दुश्मन अनासरन कानूनी गिरफ़्त खां बची नथा सघनि। मोरो जा शहरी समाजी दुश्मननि जा नाला असांखे ॿुधाइण वारनि जा नाला राज़ में रखिया वेंदा।